इमरान खान के रोज़ानो टीवी ते ॾिसूं था, कैसे एम्बुलेंस ते खणाए अचो या स्ट्रेचर ते आणियो। लाहौर हाई कोर्ट पेश थियण खां सवाइ पीटीआई चेयरमैन खे हिफ़ाज़ती ज़मानत ॾियण खां इनकार करे छॾियो। वकील इस्तदा कई त इमरान खान खे लाॻापियल अदालत में पेश थियण लाइ हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी वञे। मौजूदा हुकूमत सियासी इंतकाम जो निशानो बणाइण लाइ केस में नामज़द कयो आहे। अदालत चयो त इमरान खान जी पेशी खां सवाइ दरख़्वास्त मंज़ूर न थींदी। अदालत सुभाणे ताईं ॿुधणी मुलतवी कंदे इमरान खान खे पेश थियण जी ॿीहर हिदायत करे छॾी। अॼु इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत इलेक्शन कमीशन हंगामे केस में पेश न थियण ते इमरान खान जी ज़मानत ख़ारिज करे छॾी हुई। अदालत चयो त हिकु बुलेट इंजरी ते कंहिं बि जवाबदार खे एतिरी रियायत नथी ॾेई सघिजे। एतिरी रियायत ॾिनी वई त उहा रुॻो हिकु न पर समूरनि जवाबदारनि लाइ हूंदी। हुकूमत ने अमीर तबके पर इजाफी टैक्स लगाने की हिकमत अमली के तहत अब लग्जरी आइटम पर जीएसटी की शरह को 17% से बढ़ाकर लग्जरी आइटम पर जो कि पहले बैन रही हैं कुछ महीने पहले, उसमें 25% की बुलंद सतह पर ले जाने का फैसला किया है। जो एयर ट्रेवल है वो फर्स्ट क्लास और बिजनेस क्लास में जो कि फेडरल एक्साइज ड्यूटी है 20% ऑफ दी एयर टिकट या 50,000 रुपए जो भी ज्यादा हो, विच एवर इज हायर, 20% ऑफ दी एयर फेयर और जो टोटल है विद टैक्सीज एक्सेट्रा और 50,000 विच एवर इज हायर। दूसरी, शादी ब्याह की पुरतईश वेडिंग हॉल्स में मुनक्कदा तकरीबात पर बेजा अशराफ देखने में और मीडिया में रिपोर्ट होता रहता है। हम सबको सादगी अपनानी चाहिए, इसलिए फैसला किया गया है कि शादी की तकरीबात के बिलों पर 10% की शरह से विद होल्डिंग एडजस्टेबल एडवांस इनकम टैक्स नाफिज किया जाएगा। ये सिगरेट, एरेटेड और शुगरी जो ड्रिंक्स हैं इनके ऊपर जो फेडरल एक्साइज ड्यूटी की शरह में इजाफा तजवीज किया जा रहा है। सीमेंट पर जो फेडरल एक्साइज ड्यूटी 1.5 रुपए फी किलोग्राम थी उसको बढ़ाकर 2 रुपए फी किलोग्राम करने की तजवीज है। इस बिल में जीएसटी की शरह को 17% से बढ़ाकर 18% किया जा रहा है। खाजरो तेल, घी, बिस्किट, सीमेंट, मोबाइल फोन, सिगरेट, हवाई टिकट्स, कोल्ड ड्रिंक्स, जूसिस ऐं ॿियूं शयूं महांगियूं। जीएसटी 17 मां वधाए 18% कयो वियो। लग्ज़री शयुनि ते टैक्स 17 मां वधाए 25% करण जी तजवीज़। हुकूमत मिनी बजट ज़रिए अवाम मथां 170 अरब रुपयनि जा इज़ाफ़ी टैक्स लागू करे छॾिया। नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार क़ौमी असेंबली में फाइनेंस बिल पेश कंदे शादी हॉल्स, क्लब, होटल्स, लॉन्ज में थींदड़ तक़रीबुनि ते बि 10% टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾेई छॾी। सीमेंट ते फेडरल एक्साइज ड्यूटी 1.5 मां वधाए 2 रुपया फी किलो कई वई। मोबाइल फोन समेत ॿियनि इलेक्ट्रॉनिक शयुनि ते टैक्स लॻाइण जी बि तजवीज़। हुकूमत दवाउनि, पेट्रोल, स्पोर्ट्स जी शयुनि लाइ LCs खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इसहाक़ डार चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी बजट 360 अरब रुपयनि मां वधाए 400 अरब रुपया करे छॾी आहे। क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट में बि मिनी बजट पेश। इसहाक़ डार जी तकरीर दौरान मुखालिफ़ जो एहतजाज। मिनी बजट जूं कापियूं फाड़े छॾियूं। पीटीआई सेनेटर्स पारां सेनेट चेयरमैन जी डाइस जो घेराव। एवान मछी मार्केट बणिजी वियो। चेयरमैन मालियाती बिल स्टैंडिंग कमेटी ॾांहुं उमाणे छॾियो। इजलास 17 फरवरी ताईं मुलतवी। एक तरफ कौम की कमर तोड़ दी है महंगाई और बेरोजगारी से, दूसरी तरफ इन्होंने अपने करप्शन के केसेस माफ करवा लिए। इसहाक़ डार ने कहा मैं रुपए को $200 को नीचे लेके आऊंगा, मैं IMF को सामने ये कर दूंगा, बड़ी बढ़ के मारी। मैं तजर्बाकार हूं। आज ये बताएं कि इन्होंने मुल्क से क्या किया, और जो इनके हैंडलर लेके आए थे उनसे जरा पूछे कि आपने ये मुल्क से क्या किया। कोशिश कर रहे थे कि आरिफ अलवी के ऊपर जरा बोझ डाले। पार्लियामेंट में भी नहीं चाहते थे कि डिबेट हो इसके ऊपर। उससे कहते थे ऑर्डिनेंस साइन करो। हाई कोर्ट कह रहा है कि इलेक्शन करवाओ। वो इलेक्शन कमीशन जनाब बैठी हुई कि हम इलेक्शन नहीं करवाते, वो बहाने मार रही है इलेक्शन के। इमरान खान मिनी बजट के महंगाई जो बम करार ॾेई छॾियो। पीटीआई चेयरमैन चयो आहे त हिक पासे हुकूमत महांगाई सबबि अवाम जी चेल भञी छॾी आहे, ॿिए पासे करप्शन जा केस माफ़ कराया। इसहाक़ डार भड़कियूं हुयूं त डॉलर खे 200 खां हेठां ईंदो, हाणे ॿुधाए त मुल्क किथे बीठल आहे। वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान खान चयो त हुननि जी कोशिश आहे त पीटीआई खे ख़तमु करे पोइ इलेक्शन कराइनि, पर उहा संदन भुल आहे। जल्द जेल भरियो तारीख़ जो ऐलान कंदुसि। परॾेही मीडिया सां ॻाल्हाईंदे
इमरान खान जनरल बाजवा ते फोन टैप करण जो इल्ज़ाम लगाईंदे चयो त हिक आर्मी चीफ पंहिंजे वज़ीर आज़म जी फोन कीअं टैप कराए सघे थो, उहा त हलफ जी बे भञकड़ी हूंदी। हुकूमत अवाम ते पेट्रोल बम किराइण जो फ़ैसिलो करे वरितो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में 32 रुपयनि ताईं वाध जो इम्कान। डीज़ल ते बि लेवी 10 रुपयनि ताईं वधाई वेंदी। ज़रियनि मूजिबि पेट्रोल जी क़ीमत 282 रुपया ऐं डीज़ल जी क़ीमत 295 रुपयनि ताईं थी सघे थी। पेट्रोल महांगो थियण जूं ख़बरूं साम्हूं ईंदे ई अक्सर शहरनि में पंप्स बंदि थी विया। नैब तरमीमुन अल्तवा हेठि केसिस जो दर बंदि करे छॾियो। सिस्टम इम्तहानदार हूंदो त माण्हू मुल्क में सीड़पकारी बि कंदा। साफ़ ऐं शफ़ाफ हुकूमत जो हुअणु ज़रूरी आहे। चीफ जस्टिस उमराता बंदियाल जा नैब तरमीमुन ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त गुड गवर्नेंस हूंदी त माण्हुनि खे हिफ़ाज़त लाइ हथियार खणी न घुमणो पवंदो। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त घणो वक़्तु गुज़री वियो, उहो नाहे ॿुधायो वियो त नैब तरमीमुन सां कहिड़ा बुनियादी हक़ मुतासिर थिया। बुनियादी हक़नि ते मुतमिन थियण बैदि ई अवामी मुफ़ादनि वारो मामिलो ईंदो। जस्टिस इजाज़ुल हसन रिमार्क्स में चयो त सुप्रीम कोर्ट वटि कंहिं बि मामले खे ॾिसण लाइ वसी अख़्तियार मौजूदु आहिनि। अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ईंदड़ साल कमंद जे फ़ी मण जी क़ीमत 450 रुपया थींदी। आबादकारनि ऐं हारियुनि सां इंसाफ़ करण सां मुल्क जी ज़रायत तरक़ी कंदी। पंहिंजे बयान में आसिफ अली ज़रदारी चयो त हारी ख़ुशहाल हूंदो त ज़रायत ते ध्यानु थींदो। कमंद जी मुंसिफ़ाणी क़ीमत मुक़ररु थियण सां मुल्क खंड जी पैदावार में पाण भरो थींदो। MQM हिकु भेरो ॿीहर कराची में 53 यूनियन काउंसिल्स वधाइण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह सईद गनी जी अॻुवाणी में PP जे वफ़द जी MQM जे मर्कज़ बहादुराबाद आमद। मुतदा जे मुतालबनि बाबति ॻाल्हियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त MQM कराची में 53 यूनियन काउंसिल्स वधाइण जी ॻाल्हि कई वई आहे। मामले ते इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो हो। तकबंदियूं इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहिनि। हू चाहिनि था त सिंध जे ॻोठनि ऐं शहरनि में फ़िरक़नि खे ख़तमु कयो वञे। ॻाल्हियुनि सां सभु मसइला हल थी वेंदा। मुतदा अॻुवाण मुस्तफ़ा कमाल चयो त नयूं UCs ठाहिण सूबाई हुकूमत जो अख़्तियार आहे। धरणे वारो ऑप्शन अञा बि मौजूदु आहे।